भलो ॿियो पहिरियों भलो ॿियो ऐं आ भलो चोथों पहिरियों भलो ॿियो ऐं आ भलो चोथों पंजों छहों सतों सबई सचार सहाबा दिलदार सहाबा पहिरियों भलो ॿियो ऐं आ भलो चोथों पंजों छहों सतों सबई सचार सहाबा दिलदार सहाबा अठ नव ॾह खां पोइ सवा लख ताईं सभु अठ नव ॾह खां पोइ सवा लख ताईं सभु मुंहिंजा रहबर मुंहिंजे सिर जा साईं सभु अठ नव ॾह खां पोइ सवा लख ताईं सभु सहाबा जो तादाद किताबन जे अंदर ईंदो आहे 1,24,000 कमो बे सहाबा रसूलुल्लाह के जेके अल्लाह जमात इन्हनि खे चइबो आहे साहबी छा के चइबो आहे जंहिं ईमान सां हबीबन करीमन जे चेहरे अनवर जो ज़ियारत जे अखियूं अथसि त अखियुनि सां जे अखियूं न अथसि मुस्तफ़ा जी महफ़िल नसीब थियसि ईमान वारी हालत में इन खे सहाबी चइबो आहे ऐं सहाबी जे लाइ किताबनि में ईंदो आहे त सहाबिन खे अल्लाह तबारक व तआला जहन्नम जे बाहि खां महफ़ूज़ रखियो आहे सहाबा ई सहाबा जंहिंजो सहाबी नालो इहे सहाबा क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमाए तो महबूब तोखे जेकी जमात ॾिनी अथमि अॻ में इन्हनि जो मां अल्लाह इम्तिहान पाण वरितो अब तव्हांजो इहो दाड़ावाण ॻोठ आहे हितां जो को तव्हांजो मास्टर साहब हेड मास्टर साहब तव्हांजे स्कूल जो इम्तिहान वठी वरी वधीक जेको तव्हांजो मशहूर मास्टर हुजे उहो वठी पोइ तव्हां चवंदो त साईं हिननि जो फलाणे उस्ताद इम्तिहान वरितो आहे उस्ताद से वॾो इम्तिहान में कड़प आहे पोइ हे शागिर्द पास आया अल्लाह ताला कुरान पाक में हबीबन करीमन के फरमाए तो मोहम्मद करीम तो जी जमात जो मां अल्लाह इम्तिहान वठी तो जे कढला अल्लाह जेके पास करे दुनिया उन के ना पास न थी करे अल्लाह पास हलो भला को घणा पास थिया 1 2 3 4 5 केतरा ना अल्लाह जे रसूल फरमाए तो सभई ब्याई है में कदे तुम जे बे कढ लगा जो हिजा कदे सभई पास चला अब सभई पास चला ये हदीस कुरान पाक छा तो फरमाए कुरान पाक तो फरमाए तो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माअहु अशद्दाउ अलल कुफ़ार रहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुजदा यब्तगून फज़लन मिन अल्लाह व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील कज़रअन अखरज शतअहु फआज़रहु फस्तगलज़ फस्तवा अला सूक़िही युजबु ज़ुर्रा लियग़ीज़ बिहिमुल कुफ़ार मोहम्मद करीम तो के एड़ी जमात ॾिनी अथमि जे जो कुड़मी पंहिंजी पोख थे ज़मीन ते बिज छटे अचे कुझु ॾींहंनि खां पोइ जो ॾिसे त वाह जो मुंहिंजी पोख ईअं जो अचे त अंदरि ठरी पए मोहम्मद करीम तुंहिंजी पोख मां अहिड़ी करे छॾी अब एकड़ ज़मीन जो हुजे उन में कणक जो बिज छटे अचो बटन ॾियण खां पोइ जो तव्हां अचो त उन में 15-20 साल पिया हुजनि तव्हांजी दिलि ॾाढी ठरंदी दिलि ठरंदव हे जो हज़रात चवंदा आहिनि त मोहम्मद करीम सभु फ्री विया वञी 3 ॼणा बचा हे दोस्त ई चवंदा आहिनि 3 ॼणा बचा ॿिया सभु फ्री विया हलो तुंहिंजी ॻाल्हि खे मञोसीं इन खे चइबो आहे त मोहम्मद करीम तूं पंहिंजी जे कुड़मी पंहिंजे पोख खे ॾिसी ख़ुशि थी टिन ते ख़ुशि थींदो ॾहनि ते ख़ुशि थींदो अधु जरे पोख ते ख़ुशि थींदो एकड़ जो ॾिस त हीअं दिलि ठरी पई अल्लाह ताला मोहम्मद करीम खे चयो त तुंहिंजी जमात अहिड़ी आहे यो जेको ज़ुर्रा कुड़मी पाण ॾिसे तॾहिं अजब वठे त हेॾी मुंहिंजी पोख इन खे चओ वो अॻिते लफ़्ज़ आहिनि यो जेको ज़ुर्रा लियग़ीज़ बिहिमुल कुफ़ार दोस्त त ठरे मालिक त ठरे पर काफ़िर खे कावड़ अचे पेट में मरोड़ इहो आहे क़ुरान अल्लाह दुआ है अल्लाह सहाबा जो सुञाण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह
अदा सच यो ये दोस्त भुलन अरे तहां जे जेकर दाड़ा वाहन जे स्कूल में एकड़ा 5 मास्टर पढ़ाइन था एकड़ो बड़ो मास्टर पढ़ाए तो 100 शागिर्द थस इम्तिहान में शा 2 पास अचन से 3 पास अचन से 97 शागिर्द गैर छादर ना पास थन इन उस्ताद के मना पटको घुस के बदराई है ना तो वडी मेहनत कई जो तुझे 100 मो मना तो वाह के पास ये सच्चा ये कंदो ये ने कंदो उस्ताद पगार चाची तो करे ये अल्लाह ताला मोहम्मद करीम जे पोख जो मिसाल दी दिनो मा पाण फरमाए तो जे कढ लगंदो हिदायत थींदी बि कुरान शरीफ आयत मां अल्लाह इनन जो इम्तिहान वठी को तो खे देना थम इनन ते तू एतराज करे वो पूसी बुंड ते बैठी न बैठी बुंड के को फर्क न पवंदो तुझे उन कुछ न थींदो अल्लाह को आयत अल्लाह ताला तो के समझाता फरमाए भा मिठा असा तुझे अपनी मुखालफत न कयूं तो के चौथा तो मोहम्मद रसूल जे जमात जो ख्याल न तो करे या तुझी बदकिस्मती असा बियो छा करे सको था असा को वेण वारा कोन्यो असा गारन जान वारा कोन्यो तुझी मर्जी मोहरम तो जे को जी हो चंदान के जे पेट में मरोड़ पे वो हजरत उमर से ते बिलान खान साहबा ते दान था यो आहे या का शरारती मानू जे के पाकिस्तान जे अमन के तबाह करने की कोशिश था करन असा को यो हुकूमत को मुतालबो था क्यों एडन ते कड़ी नजर रखो जे के एड़े अमन वारन इलाके के भी गुस्ताखी करे उनन में भी फर्क उठा वजन अल्लाह को दुआ अल्लाह ताला समझाता फरमाए शायर इस्लाम से तो पहिरियों बियो टियों चौथो सभई भला पंजो छहो सतो ये भी भला वो 8 9 को सवाल करे सभई भला अब तो सभई भला के पहिरियों भलो बियो टियों ऐ आ भलो चौथो पंजो छहो सतो सभई सचार सहाबा दिलदार सहाबा 8 9 का पोइ सवाल खताई सब 8 9 का पोइ सवाल खताई सब मुंजा रहबर मुझे सिर जा साईं सब मुंजा रहबर मुझे सिर जा साईं सब नौकर उन जो मां मुंजा सरदार सहाबा दिलदार सहाबा पहिरियों भलो ॿियो ऐं आ भलो चौथो पंजो छहो सतो सभई सचार सहाबा दिलदार सहाबा पहिरियों भलो ॿियो जबलन जेदा कुर्ब उन ते परवर जा जबलन जेदा कुर्ब उन ते परवर जा कलमो पढ़ी शागिर्द बणिया सरवर जा जबलन जेदा कुर्ब उन ते परवर जा कलमो पढ़ी शागिर्द बणिया सरवर जा एडा भलारा भाग में निर्वार सहाबा दिलदार सहाबा पहिरियों भलो ॿियो ऐं आ भलो चौथो पंजो छहो सतो सभई सचार सहाबा दिलदार सहाबा पहिरियों भलो ॿियो आहे मोहम्मद पाक मिठो गुल गुल गुलहू आहे मोहम्मद पाक मिठो गुल गुल गुलहू नूर नबी जा शुआई हक जा मशालहू नूर नबी जा शुआई हक जा मशालहू गूंजन था जिक्र खैर सांचो धार सहाबा दिलदार सहाबा पहिरियों भलो ॿियो ऐं आ भलो चौथो पंजो छहो सतो सभई सचार सहाबा दिलदार सहाबा